गाॾा ऐं गॾा गाॾा वज़न खणंदा हुआ उते चिंग जी फटनि जाइ वलारे वरिती आहे। मक़सूद और रिंद ऐं भरपासे में गॾा गाॾनि जी जाइ ते चिंग जी फटा अची विया आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मक़सूद और रिंद मां ख़ैर मोहम्मद रिंद। हींअर फटनि जो दौर आहे, हींअर दिहाड़ी सुठी बचे थी असां गॾागारनि जे ज़वाल खां पोइ जेके फटा आया आहिनि उन्हनि में सुठी ज़बरदस्त मज़दूरी आहे। हींअर फटे ते 4-5 चकर कढियो पिया आहियूं, रोज़ी थिए पई। असां मौजूदु आहियूं मक़सूद रिंद में, जिते गॾागाॾे जे ज़वाल खां पोइ फटा अचणु शुरू थी विया आहिनि। फटा रोज़गार इन्हनि जो इहो चवणु आहे त फटनि जे असांखे जो टाइम बचे थो उन टाइम खां पोइ असांखे रोज़गारी बि सुठी मिले थी। जिते गॾागाॾे में असां सॼो ॾींहुं लॻंदो हो, उते असां फटे ते तक़रीबन 8 खां 10 चकर कढी पंहिंजी रोज़ी कमाईंदा आहियूं। अचो त उन्हनि खां न्यूज़ वठूं उन्हनि जो छा चवणु आहे। गॾा गाॾनि जो अॻे दौर हूंदो, अॻे बचति कान हूंदी, हींअर फटनि जो दौर आहे। हींअर दिहाड़ी सुठी बचे थी, असांजो धंधो सुठो थिए, टाइम बचे थो, रोज़ी बचे थी। जो असांखे फटा मिली विया आहिनि, जो असांजो रोज़गार भलो पियो थिए। ऐं गॾागाॾे ते पंहिंजो हिकिड़ो चकर मस कढंदा हुआसीं, हींअर फटे ते 4-5 चकर कढियो पिया आहियूं, रोज़ी बि थिए पई। तमामु शुक्र आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह अलाह जी महिरबानी। हींअर असांजा फटा न गॾागाॾे में का शइ कोन्हे। गॾा कुटे 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 बेज़ार थींदा हुआसीं, गॾा वीचारा हेॾां होॾां। हींअर फटे ते शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह गंज लॻो पियो आहे, मिशन गिरी आहे। जिते सोच उते पहुच, जाम साहब वञी सांगड़ वञी या हैदराबाद वञी, जिथे बि वञी फटे ते खयों हलियो वञी मज़ो। हा रोज़गारी तव्हां फटे में शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह गंज आहे। गाॾे मां जान छुटी पई आहे, असां नओं फटो वरितो आहे, फटे में घोर था कयूं। ॾाढो रोज़ी भली आहे, सुठी आहे, VIP कमु लॻो पियो आहे। शुक्र आहे मौला जो। गॾा गाॾो त कोन हो मज़ो, हींअर फटो आहे, वञूं था शहदादपुर पंहिंजे मज़े सां सामान खणी, हिते ॿाहिराणनि में 5 ॻोठ 6 ॻोठ फिरी था अचूं। ऐं रोज़ी शुक्र आहे गंज बि मिले। गॾा गाॾनि जो हाल कोन हो, हींअर फटे ते रोज़ी गंज। जदीद दौर आहे, सोशल मीडिया जो दौर आहे, टेक्नोलॉजी जो दौर आहे। गॾागारनि जे ज़वाल खां पोइ जेके फटा आया आहिनि इन्हनि में सुठी ज़बरदस्त मज़दूरी आहे ऐं टाइम जी बचति बि आहे। छो जो हिकिड़े चकर में घटि 500 खां 600 रुपया, हिन में 200-300 रुपया तेल जा 200-300 रुपया जेको आहे सो ॾियाड़ी बची थी वञे चकर ते। ऐं रुपया 700-800 रुपया ॾियाड़ी कमाए थो वञे हिकु मज़दूर फटे वारो। गॾागाड़ो वरितो, गॾागाड़ो खपाए, हाणे फटो वरितो आहे त रोज़ी सही आहे, शुक्र आहे। वज़न खणी थो वञे 20-25 मन। गॾागाड़ो 8-10 मन खणे थो, फटे में बचत आहे। नाज़िम तव्हां हिन जा न्यूज़ ॿुधायो, हिननि जो इहो चवणु आहे त गॾागाॾे जी सहूलियत खां पोइ जेको आहे फटो अचण ते असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। छो जो गॾागाॾे ते असांखे सॼो ॾींहुं लॻी वेंदो, फटे ते असांखे चंद मिंट लॻंदा आहिनि ऐं तक़रीबन 5 खां 6 ॻोठ करे असां रोज़गारी कंदा आहियूं। ऐं असां जेको आहे सो गॾागाॾे ते वज़न थोरो घटि लॻंदो, हिन ते असां ते ॿीणो वज़न लॻंदो आहे। ख़ैर मोहम्मद रिंद, मक़सूद रिंद।